अस्सलाम वालेकुम। अॼु जे टॉपिक ते असां ॻाल्हाईंदासीं उहो आहे इल्मु कीमिया जी अहमियत। कंहिं बि फील्ड में वञण जे लाइ पहिरीं हुन जी अहमियत खे ॾिसणु घुरिजे त भई हुन जी अहमियत छा आहे, उन खां बाद में ई उन फील्ड में ईंदी। त इन करे अॼु जो टॉपिक आहे तमामु आसान टॉपिक आहे ऐं कॾहिं कॾहिं बोर्ड एग्ज़ाम में शॉर्ट क्वेश्चन्स में अची बि वेंदो आहे। त इल्मु कीमिया जी अहमियत छा आहे? बेसिकली इल्मु कीमिया साइंस जी उहा शाखा आहे जेका असांजी ज़िंदगी सां बिल्कुलु रिलेटेड आहे। असां चऊं त सभिनी खां वधीक जेकॾहिं रिलेटेड का ब्रांच आहे केमिस्ट्री जी त उहा इल्मु कीमिया आहे। हाणे ॾिसो, इंसान जे अंदरि हज़ारें क़िस्म जा केमिकल रिएक्शन थींदा रहनि था। जीअं असांजो खाधो खाइणु आहे, उहो बि हिकु क़िस्म जो खाधे जो हज़म थियणु केमिकल रिएक्शन आहे, उन मां तवानाई मिलणु केमिकल रिएक्शन आहे। साहु खणणु रेस्पायरेशन हिकु क़िस्म जो कीमियाई अमल आहे। उन खां अलावा ॿूटनि जो खाधो तयारु करणु कीमियाई अमल आहे। उन सां गॾु केमिस्ट्री कुदरती तौर ते त केतिरी असांखे कीमियाई रिएक्शन मिलंदा, जीअं सिज जे हाइड्रोजन मौजूदु हूंदी आहे, हुनजा रिएक्शन्स थींदा रहंदा आहिनि जिथां गर्मी ऐं रोशनी असांखे मिलंदी आहे। इहो बि हिकिड़े क़िस्म जो कीमियाई अमल आहे। उन खां अलावा असां घर में जॾहिं फर्श खे पोछो वग़ैरह कंदा आहियूं, सफ़ाई कंदा आहियूं, त उते असां जेके केमिकल्स यूज़ कंदा आहियूं, केमिकल्स जे ज़रिए हुनखे साफ़ कंदा आहियूं, उहो बि हिकिड़े क़िस्म जो केमिकल रिएक्शन आहे। जीअं घर में असां खाधो खुराक पचाईंदा आहियूं, भाॼी वग़ैरह रधींदा आहियूं, त इहो बि हिकिड़े क़िस्म जो केमिकल रिएक्शन आहे। अहिड़े तरीक़े सां असां रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में जेके बि कम कंदा आहियूं उहे कंहिं न कंहिं तरीक़े सां केमिस्ट्रीअ सां रिलेटेड हूंदा आहिनि। असां ईअं चई सघूं था त असां ॼाणियूं नथा पर केमिकल रिएक्शन कंदा रहंदा। हाणे ॾिसो, जेके बि तरक़ी याफ़्ता क़ौमूं हूंदियूं आहिनि, तरक़ी याफ़्ता कंट्रीज़ आहिनि, उन्हनि जो वधि खां वधि जेको इन्हिसार आहे, वधि खां वधि जेकी डिपेंडेंस आहे, उहा केमिस्ट्री ते आहे। जिथे वधि खां वधि कारखाना हूंदा उते केमिस्ट्री वधीक हूंदी। हाणे केमिस्ट्री जे असांखे केमिस्ट्री कहिड़े तरीक़े सां असांजी जे बहितर सिहत आहे, बहितर ज़िंदगी जेको सभु केमिस्ट्री जो हिसो आहे। उन खां अलावा जेको कोर्स सां रिलेटेड ॻाल्हि कयूं त असांखे जेका मटीरियल शइ ठाहिणी हुजे, जेका बि मादी शइ ठाहिणी हुजे, उन में केमिस्ट्री जो कुझु न कुझु रिलेशनशिप हूंदा आहिनि। जीअं हिन वक़्तु वधि खां वधि असांखे मेडिसिन्स जी ज़रूरत हूंदी आहे ज़िंदगीअ खे बहितर बणाइण जे लाइ, बीमारियुनि खां तहफ़ुज़ जे लाइ, त उहे जेकी मेडिसिन्स वग़ैरह ठहंदियूं आहिनि उहे केमिस्ट्री जे ज़रिए ठहंदियूं आहिनि। उन सां बीमारियूं जेकी जीतमार दवाऊं हूंदियूं आहिनि, जेके असां आमतौर ते फसलनि में स्प्रे कंदा आहियूं या प्रोटेक्शन जे लाइ यूज़ कंदा आहियूं, उहे बि असांखे केमिस्ट्री जे ज़रिए मिलंदियूं आहिनि। ऐं जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं कपिड़नि जी, जेके कपिड़ा वग़ैरह ठहंदा आहिनि, धागा ठहंदा आहिनि, धागनि मां कपिड़ा, दैट इज़ ऑल्सो रिलेटेड विद केमिस्ट्री। पेट्रोल जेको डिस्टिल थींदो आहे, मतिलबु साफ़ थींदो आहे पेट्रोलियम मां, उहो बि हिकिड़ो केमिस्ट्री जे प्रोसेसिस जे ज़रिए थींदो आहे। उन सां गॾु जेके बि इंडस्ट्रीज़ हूंदियूं आहिनि, जीअं शीशे जो ठहणु, शीशो वग़ैरह ठाहियो वेंदो आहे, कप्स ठहंदा आहिनि, सीमेंट ठहंदो आहे, लोह एक्सट्रैक्ट थींदो आहे, लोह खे कढियो वेंदो आहे हुनजे कच धातुअ मां, या तव्हांजो वायर्स वग़ैरह जेके PVC वायर्स वग़ैरह हूंदा आहिनि उहे ठहंदा आहिनि। उन खां अलावा काफ़ी सारियूं शयूं जेके बि कंहिं इंडस्ट्री सां तालुक़ रखंदा आहिनि उहे केमिकल रिएक्शन सां तालुक़ रखंदा आहिनि। ऐं जेको केमिकल रिएक्शन जेको आहे उहो केमिस्ट्री जे ज़रिए थींदो आहे। उन खां अलावा दुनिया हिन वक़्तु एडवांस थी रही है, दुनिया अॻिते वधी रही आहे, ऐं जीअं जीअं दुनिया अॻिते वधी रही आहे अहिड़े तरीक़े सां केमिस्ट्री जी अहमियत ऐं केमिस्ट्री जी जेकी मतिलबु फील्ड आहे उहा बि वधंदी रहे। त इहा कुझु इम्पोर्टेंस हुई केमिस्ट्री जी जेकी असां तव्हांजे अॻियां पेश कई। उमेद आहे त